सही डस जानी में ते कुवण दी हाँ, सही डस जानी में ते कुवण दी हाँ, जेडे भी वञा में ते कुॾह दी हाँ, जेडे भी वञा में ते कुॾह दी हाँ, सही डस जानी में ते कुवण दी हाँ, सही डस जानी में ते कुवण दी हाँ। अस्सलाम वालेकुम याली मदद मां आहियां तव्हांजी पंहिंजी सिंगर सुमेरा अली। जीअं त मुंहिंजो न्यू एल्बम अची रहियो आहे नायाब प्रोडक्शन में, जेका मुंहिंजी मनपसंद प्रोडक्शन आहे। मुंहिंजे हिन एल्बम में सिंध जा बहितरीन ऐं भलोड़ शाइर चीफ सिलेक्शन कई आहे नूर मोहम्मद लाशारी साहब ऐं परदेसी मोहब लंजवाणी साहब, अली अहमद बबूर साहब, गफ़ूर जोयो साहब, इकबाल अब्बासी साहब ऐं मुंहिंजे हिन एल्बम जी सिलेक्शन करे रहिया आहिनि गफ़ूर जाखरो साहब, सरवर लाड़िक साहब, वज़ीर चनो साहब, इल्ताफ़ भुट्टो शिकारपुरी ऐं मुंहिंजे हिन एल्बम जी रिकॉर्डिंग थी रही आहे नायाब स्टूडियो हैदराबाद में, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि मामा मंज़ूर मोराई साहब, जेके मुंहिंजी पसंदि जा शाइर आहिनि मंज़र इसाक़ मोराई ऐं हाकिम रिंद साहब। मां उमेद थी कयां त मुंहिंजो हीउ न्यू एल्बम अवां सभिनी परस्तारनि खे इंशाअल्लाह ज़रूरु पसंदि ईंदो।